नाज़रीन, अरबी समुंड में मौजूद तूफ़ान बाइपरजॉय सिंध जे सामूंडी पट्टीअ ॾांहुं वधण खां पोइ सामूंडी पट्टीअ ते रहंदड़ माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ क़दम खणण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं घोड़ाबारी मां चूंडियल पीपल्स पार्टी MPA अली हसन ज़रदारी पारां केटी बंदर जो दौरो करण खां पोइ संदनि हिदायतुनि ते माण्हुनि खे तरसाइण लाइ पुघाड़ ऐं ॿियनि इलाइक़नि में कैंपियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। केटी बंदर मां रिपोर्ट करे रहियो आहे धरती TV न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम नबी ख़ासगी। ताज़ो जो केटी बंदर में जो सामूंडी तूफ़ान जो वही तेज़ी से अची रो है, जैसे करे CM सिंध इन अलावा तक के MPA हाजी अली हसन ज़रदारी के खास हिदायतन का DC ठट्टा SC केटी बंदर हाजी साहब की जी टीम जी है वह केटी बंदर पहुंची चुकी है। जैसे DC साहब से गाल बोल कंदासीं तो उन्हनि खे जो हिदायतूं कहिड़ियूं कहिड़ियूं जारी थियूं आहिनि, ताज़ो जी तूफ़ान अचे पियो उन जे हवाले से हिते जेके माण्हू जेका उन्हनि खे कढी उन जे लाइ किथे जो रिलीफ कैंपूं जो कायम कयूं आहिनि उन्हनि माण्हुनि खे उते कीअं पहुचाईंदा, अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि। साईं मुराद अली शाह CM सिंध आयो ते जो सो ज़बरदस्त हिदायतूं जारी कयूं आहिनि ऐं उन सां गॾु गॾु असांजो MPA मोहतरम जनाब हाजी अली हसन ज़रदारी साहब जो वक़्तन ब वक़्तन हर वक़्तु असां सां राब्ते में रहंदो आहे ऐं उन जो सो बिल्कुलु ई हिदायतूं ॾियनि त माण्हुनि खे फौरी तौर ते रिलीफ ॾिनो वञे। ऐं तव्हां ॾिठो त इमीडिएटली जेके माण्हू असां दरिया मां निकिरी आया आहिनि उन्हनि खे जो सो रिलीफ कैंप क़ाइमु कई आहे केटी बंदर में। उन्हनि खे खाधे खुराक जो पाणी जो सभु बंदोबस्तु कयो वियो आहे ऐं उन्हनि खे हर सहूलियत मुहैया कई वई आहे। हाणे इहो तय थियो आहे त जेकॾहिं अगरि हितां खां निकिरणो पियो त DC साहब हींअर हिते असांजे क्रीक्स में जेका माण्हू आहिनि उन्हनि सां असां राब्ते में आहियूं। तक़रीबन माण्हू जेके आहिनि क्रीक्स खां अंदरि अची विया आहिनि के जो सो पंहिंजे माइटनि रहिया आहिनि के रिलीफ कैंपनि में आहिनि। कैमरामैन अली हुसैन ख़ासकेली सां गॾु ग़ुलाम नबी ख़ासकेली धरती TV केटी।